एमडीवस यूनिवर्सिटी अजमेर जे पारां जेको MA सिंधी प्रीवियस जो सिलेबस निकितल आहे उन्हनि में उन जी सेकेंड पेपर जे चौथी नंबर इकाई खे पाण कल्ह तृप्ति कहाणी पढ़ी हुईसीं सुञाणप जे संकट मां, जिन जा राइटर आहिनि डॉक्टर मोतीलाल जी जोतवाणी। अॼु उन जी सेकेंड कहाणी ॾे वठि पढ़ी रहिया आहियूं, जिन जा मुख्य किरदार आहिनि। मुख्य किरदार में पहिरियों आहे संपादक शर्मा। मुख्य संपादक आहे भारत जे हफ़्तेवार जेको निकिरंदो आहे अख़बार उनजो, ऐं उन में बि ॾेखारी अथनि मिस प्रतिभा, जेका हींअर अञा जस्ट यूनिवर्सिटी में अध्यापक जे पद ते लॻी आहे ऐं पंहिंजी रचनाऊं छपाइण जे लाइ शर्मा सां मिलणु ईंदी आहे। राजेश कुमार आहे जेको कॉलमिस्ट आहे, हफ़्तेवार अख़बार में वहदत लखनवी जे नाले सां लिखंदो आहे। ऐं इन में हिकु नंढो किरदारु सोनारो सदोरेमल नालो आहे, ऐं हिकु आहे डॉक्टर शुक्ला, हिंदी प्रांत जो राजभाषा जो डायरेक्टर आहे। मेन ही 4 किरदार मेन आहिनि। पढ़ूं था, कहाणी जी शुरूआत कयूं था। टेलीफोन में थियल ॻाल्हि मुताबिक़ मां हफ़्तेवार भारत जे दफ़्तर में मंझंदि जे ॾींहुं 2:30 बजे पहुतुसि। उहो दफ़्तर इमारत जे ॿिए माड़े ते आहे। लिफ्ट में उते पहुची मूं ॾिठो मुख्य संपादक शर्मा जे कमरे जे ॿाहिरां बिजलीअ जो लाल बल्ब ॿरी रहियो हो। उन मां लॻो हू कंहिं ज़रूरी कम में रुंधल हो ऐं को मुलाक़ाती वञी नथो सघे। सोचम हूअं त संदसि विभाग जी बैठक जो वक़्तु सुबुह जो 10 बजे खां अधु मुने कलाक लाइ हूंदो आहे ऐं घणो करे उन वक़्तु उहो ॻाढ़ो बल्ब ॿरंदो आहे। एतिरे में अलाजे छा यादि करे मुंहिंजे चहिरे ते हिकु बदरंग मुस्कुराहट फैलिजी वेई ऐं मूं कमरे ॿाहिरि स्टूल ते वेठल चपरासी ॾांहुं ॾिठो। संदसि चहिरे ते अहिड़ो कुझु न हो जंहिं मां मूंखे महसूसु थिए त मां अंदरि नथो वञी सघियुसि। मूं दरवाज़े ते हल्की दस्तक ॾिनी ऐं दरवाज़ो खोले अंदरि घिड़ियुमि त ॾिठुमि हिकु नौजवान औरत शर्मा जी कुर्सीअ भरिसां बीही संदसि टेबल मथां झुकी खेसि पंहिंजूं के रचनाऊं ॾेखारे रही हुई। अड़े हाउ, हीअ माई त उहा ई आहे जंहिंजी तस्वीर हिन भेरे हफ़्तेवार भारत जे सरवर्क ते तशरीफ़ फरमा आहे। इहा ॻाल्हि ध्यान में अचण सां मूं शर्मा खे दुआ सलाम में कुझु चवणु चाहियो, जो हिन अखियूं मथे खणी मूं ॾांहुं निहारियो ऐं चयाईं, अचु वेह, तुंहिंजो ई इंतज़ारु हो। मूंखे ख़बर हुई त शर्मा खे कंहिं हिक जो ई इंतज़ारु कॾहिं बि न रहंदो आहे। मां संदसि कुर्सीअ साम्हूं विच वारी टेबल जे हिन तरफ़ रखियल 3 कुर्सियुनि मां हिक ते वञी वेठुसि। टेबल ते हमेशह जियां हिन भेरे पिणु ॾिठल अणॾिठल अणक़बूलियत रचनाउनि जा ढेर ऐं देसी परदेसी अख़बारुनि मैगज़ीनुनि जे ताज़नि पर्चनि जा डिग करीने सां लॻा पिया हुआ। उन नौजवान औरत पिणु अखियूं खणी मूं ॾांहुं ॾिठो। हिन उन हिक नज़र में मूं में छा ॾिठो ख़बर न आहे, पर मूं ॾिठो त संदसि उन निहार में ओचितो ई पाण संभाले करे हटक हिचक जा पाछूला तरी आया हुआ ऐं जल्द ई पोइ हूअ टेबल जे पासे खां फिरी भरिसां कुर्सीअ ते अची वेठी। माहौल में उन नौजवान औरत लाइ पैदा थियल ताण खे हटाइण ऐं घटाइण जी कोशिश कंदे शर्मा खेसि चयो, ठीकु आहे, उन्हनि कविताउनि मां के कविताऊं चूंडे जल्द ई शाया कबियूं। ऐं हिन जी मूंसां ऐं मुंहिंजी हिन सां वाक़फ़ियत कराईंदे चयाईं, हीअ आहे मिस प्रतिमा,
ताज़ो यूनिवर्सिटी जे कंहिं कॉलेज में अध्यापिका मुक़ररु थी आहे। कॾहिं कॾहिं टीवीअ तां हिंदीअ में पिणु ख़बरूं पढ़ंदी आहे। ऐं हीअ आहे असांजे हफ़्तेवार जो लोकप्रिय कॉलमिस्ट राजेश कुमार। पर हफ़्तेवार में ही साहिबु उहो कॉलम वहदत लखनवीअ जे नाले सां लिखंदो आहे। प्रतिमा हिकु बार वरी अखियूं मथे खणी मूं ॾांहुं निहारियो ऐं अजब ॻाढ़ड़ लहज़े में चयाईं, वहदत लखनवी तव्हीं आहियो? मां तव्हांजो कॉलम चङे चाह सां पढ़ंदी आहियां। ऐं संदसि हथ नमस्कार में ॿधिजी विया। मूं पंहिंजे चहिरे तां ख़ुशीअ जो इज़हार आणींदे वराणियो, वहदत लखनवी न पर राजेश कुमार। तव्हां मुंहिंजो असली नालो उन कॉलम जे सिलसिले खे कंहिंखे बि न ॿुधाइजो। ऐं मूं खेसि नमस्कार कई। हूअ हाणे लॻभॻि स्वाभाविक नमूने सां मुरकी ऐं कमरे में हालतूं अटकल रूह मालूम थी अची वियूं। शर्मा मूंखे मुखातिब थी चयो, राजेश, तुंहिंजे कॉलम जो मैटर त महल सिर पहुची वियो आहे, लेकिन ॿिनि हफ़्तनि खां पोइ वारे उन अंक लाइ हिकु लेख तुरंत खपे। हू खिन लाइ रुकियो, पोइ चयाईं, इन अंक जो सरवर्क ऑफ सेट ते छपजी चुको आहे। उन ते ज़ेवरात सां जूंजियल हिकु सुहिणी सिहतमंद औरत जेठ अंसप्रंसी कमु आंदी अथऊं। ऐं उन ते सरवर्क वार्ता जो सिरो ज़ेवरात न सिर्फ़ु सूंह लाइ बल्कि सिहत लाइ बि पिणु ज़रूरी ॾिनो अथऊं। हाणे तूं हीअं कर, उन विषय ते आयुर्वेद वग़ैरह मां मिसाल ॾेई जल्द ई जल्द हिकु लेख लिखी ॾे। ॻाल्हाईंदे हिन पंहिंजे मैगज़ीन जी पैड ते उहो सिरो पंहिंजे हथ सां लिखी ॾिनो। मूं अञा पूरी ॻाल्हि सम्झण थे चाही ऐं त सुवाली निगाहूं खणी मूंखां पुछियो, कीअं, ठीकु आहे न? परींहं ताईं मूंखे इहो लेख फोटो कंपोज़िंग विभाग में ॾियणो आहे। मुंहिंजे अखियुनि आॾो पंहिंजे घर परिवार जे ॼातल सुञातल सोनारे सदोरेमल जो चित्र उभरी आयो। हिकु दफ़े मां जॾहिं खांउसि पंहिंजे श्रीमतीअ लाइ नवां कंगण वठण वियो हुअसि त हिन साहिब सोन जे ज़ेवरात जी जुदा जुदा असर ते हिकु नंढी तक़रीर कई हुई। उन लेख जे सिलसिले में उन सोनारे सां पिणु मिलंदुसि, मूं सोचियो ऐं शर्मा खे चयो, ठीकु आहे, लेख तयारु थी वेंदो। परींहं ताईं इहो लेख कुझु ब्लैक एंड वाइट तस्वीरुनि समेत तो ताईं पहुची वेंदो। प्रतिमा ॾिठो त असां ॿिन्ही जे व्यवहार में काफ़ी बेतकल्लफ़ी हुई। खेसि महसूस थियो त मां उन हफ़्तेवार जो ख़ासि लेखकनि मां ऐं उन जे मुख्य संपादक जे ख़ासि दोस्तनि मां हिकु हुअसि। हिन मूंसां को सिधो कुझु कीन ॻाल्हायो, पर हूअ पंहिंजी कुर्सीअ ते उन तरह ठही ठुकी वेठी हुई जंहिं मां मूंखे लॻो त हाणे हूअ मूं अॻियां पंहिंजे हटक हिचक दूर करे सघी हुई। एतिरे में दरवाज़े जे ॿाहिरां कंहिं हल्की दस्तक ॾिनी। शर्मा टेबल जे साॼे पासे झुकी दराज मथां लॻल बटण ऑफ करे छॾियो। हाणे ॿाहिरां बिजलीअ जो लाल गोलो विसामी वञण सां चपरासीअ दरवाज़ो खोलियो ऐं हू हिकु शख़्स खे अंदरि वठी आयो। मूं ॾिठो उहो शख़्स मूं लाइ अणसुञातल कोन हो। हू डॉक्टर शुक्ला हो। उन वक़्तु कंहिं हिंदी प्रांत जे राजभाषा जो डायरेक्टर हो। मूंखे उन खिन में ई यादि आयो त साणसि
मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात उन हिक जलसे में थी हुई जंहिं में संदसि डिपार्टमेंट पारां शर्मा खे उन साल जो बहितरीन संपादक करार ॾेई खेसि पराड़कर पुरस्कार ॾिनो वियो हो। डॉक्टर शुक्ला खे ॾिसी शर्मा खेसि खीकारींदे चयो, अचो अचो शुक्ला जी। मूं बि ॾांहुंसि पंहिंजी मुस्कुराहट वधाए अॻिभरी कई, पर प्रतिमा अदब विचां कुर्सीअ तां उथी बीठी। मूंखे लॻो डॉक्टर शुक्ला प्रतिमा सां पहिरियों दफ़ो गॾिजी रहियो हो। हिन प्रतिमा खे चयो, अड़े तव्हां वियो न, ऐं हू ख़ाली पियल टीं कुर्सीअ ते वेही रहियो। शर्मा डॉक्टर शुक्ला खे चयो, हीअ आहे मिस प्रतिमा, चवे थी तव्हांजो कमु थी वञणु खपे। हूअ मूं बि पंहिंजे लेखे हिकु हंधि फ़ोन करे छॾियो आहे। डॉक्टर शुक्ला प्रतिमा ॾांहुं हिकु वारी वरी ॾिठो ऐं हथ सां टेबल जे आर पार इशारो कंदे चयईं, तव्हां ॿिन्ही जी महिरबानी। हाणे खेसि फुर्सत मिली हुई त हिन मूंखां पुछियो, राजेश कुमार कीअं आहियो? मूं साॻे खलूस सां वराणियो, सभु ठीकु आहे। खिन रखी हिन शर्मा खे ॿुधायो, असांजे प्रांतक भवन जी ऑफिस जी कार मूंखे हवाई अड्डे ते ठीक वक़्त ते वठण आई। समूरो कमु सही तरीक़े सां थी रहियो आहे। मूं पाण सां गॾु अॼु सुबुह वारे मेल जी वीडियो कैसेट दूरदर्शन समाचार बुलेटिन लाइ आंदी आहे। इहो ॿुधी प्रतिमा शर्मा खां पुछियो, तव्हां बि त हाणे असां सां गॾु टीवी सेंटर ताईं हलंदा न? शर्मा वराणियो, न मां न हलंदुसि। ॻाल्हि अलाह जे कहिड़े सिलसिले में हली रही हुई। मां टेबल ते हिकु कुंड में रखियल अख़बार मैगज़ीन जे ताज़नि पर्चनि जे डिग मां न्यूज़ वीक कढी उहा ॾिसण पढ़ण लॻुसि। खिन रखी मूं ॿुधो शर्मा प्रतिमा खे चई रहियो हो, तूं डॉक्टर शुक्ला सां वञी उन वीडियो कैसेट जो कुझु हिसो अॼु जे समाचारनि में खणाए। किथे ईअं न थिए त उहो इस्म न्यूज़ रूम में किल या स्टूडियो में क्राउड आउट थी वञे। कुझु पलनि लाइ कमरे में सन्नाटो छाइजी वियो। मूं न्यूज़ वीक उथलाइण पुथलाइण खां पोइ रखी छॾी। उन में भारत जी ख़बर साॻे द्वेष सां ॾिनल हुई, पर हींअर न्यूज़ वीक या टाइम जे द्वेषपूर्ण बर्ताव ते बहस करण जो मौक़ो न हो। ओचितो ई मूंखे महसूसु थियो त शायदि शर्मा मुंहिंजे करे हिननि ॿिन्ही सां गॾिजी टीवी सेंटर ताईं नथो वञे ऐं उन करे मूंखे उतां हलणु खपे। मूं शर्मा खे चयो, चङो, मां हलां थो। वरी परीहं पाण सां गॾिबासूं। गुरबिल लेख लिखी मां पाण सां गॾु खणंदो ईंदुसि। शर्मा ठह पह हथ जे इशारे सां मूंखे रोकींदे चयो, न न, असीं ॿई गॾु निकिरंदासीं। तोखे घरु फ़ोन करणो हुजे त कर। अॼु देरि शाम जो इंडिया इंटरनेशनल सेंटर जे बार में शुक्ला असां टिनी खे कॉकटेल्स जी दावत ॾिनी आहे। डॉक्टर शुक्ला मूं ॾांहुं ॾिठो, प्रतिमा ॾांहुं ॾिठो ऐं हिकदमि मथां चयाईं, हाउ हाउ भलाशक, मूं तव्हां टिनी खे दावत ॾिनी आहे। ऐं हू कुर्सीअ तां उथियो। उन शर्मा खे चयो, 5 बजे ताईं पंहिंजे प्रांतक भवन जे ऑफिस कार खे फ़ारिग़ करणो अथमि। तव्हां पंहिंजी कार जी चाबी ॾियो, मूंखे उन जी डिकीअ में कुझु रखिणो आहे। शर्मा संदसि चहिरे में कुझु पढ़ी ज़रा मुश्कियो ऐं पंहिंजी सफ़ारी सूट जे हेठि हिकु खीसे मां चाबियुनि जो गुच्छो कढियाईं। उन मां हिकु ख़ासि चाबी ॻोल्हे अलॻि पकड़ी उहो पूरो गुच्छो ॾांहुंसि ॿधायईं। डॉक्टर शुक्ला उहो वठी तकड़ियूं विरांगूं भरींदो कमरे मां ॿाहिरि निकिरी वियो। मूं ॾिठो
मूं ॾिठो उते शर्मा जे कमरे में का ॻाल्हि अहिड़ी हुई जेका मां पूरी तरह न सम्झी रहियो हुअसि ऐं का ॻाल्हि अहिड़ी पिणु हुई जेका प्रतिमा जे सम्झ खां ॿाहिरि हुई। लेकिन 4 ॼणा असीं टेई ऐं डॉक्टर शुक्ला अॼु राति जो इंडिया इंटरनेशनल सेंटर जे बार में गॾु हूंदासीं। को विस्की पीअंदो, को जिन, शायदि प्रतिमा ऑरेंज जूस पीए या लेमन जूस, या शायदि उन खां पोइ उते डिनर बि कबी। सो मूंखे जेका ॼाण हुई सा ॼाण प्रतिमा सां वंडींदे मूं चयो, प्रतिमा तोखे ख़बर आहे त डॉक्टर शुक्ला शर्मा साहब जी कार जी डिकीअ में स्कॉच विस्कीअ जी बोतल रखणु वियो आहे। प्रतिमा ऐं शर्मा जूं अखियुनि सां मिलियूं ऐं संदनि चेहरनि ते हिकु भरपूर मुस्कुराहट रस्क करे उथी। हिकु मुस्कुराहट ॿी मुस्कुराहट लाइ अॼोकी जीवित में कामयाबी जो हिकु वधीक राज़ फाश कयो हो। अचानक कमरे जो दरवाज़ो खुलण सां उन ॻाल्हि ते वधीक रायज़ीनी न थी सघी। सहायक संपादक भारद्वाज पंहिंजे हिकु हथ में लेआउट शीट ऐं ॿिए हथ में ब्रोमाइड खयों अंदरि आयो ऐं शर्मा अॻियां उहे रखी चयाऊं, सर, हिन लेख में 10 सीटूं वधी रहियूं आहिनि। उहे सीटूं ॿिए कंहिं हफ़्ते ते पिणु खणी वञी न सघिबियूं। शर्मा लेआउट सुफ़े ते ब्रोमाइड पना रखे जांचो। उन सुफ़े ते लेख जे उनवान में फोटोग्राफ वग़ैरह लाइ जॻह ख़ाली छॾियल हुई। हिन चयो, आख़िरी पैरा जो सार 2 सीटुनि में ॾेई उहो लेख उते ख़तमु करे छॾ। भारद्वाज विच में ई चयो, सर, लेकिन सर, ही माण्हू अॻे 2 दफ़ा तव्हां खे शिकायत करे चुको आहे। तव्हां पाण संदसि के सीटूं हटाए छॾियो। हूअं ई संदसि आख़िरी पैरा पंहिंजे उन लेख जो सार आहे। शर्मा फ़ैसिलो करे आवाज़ में वराणियो, तूं उन्हनि 12 सीटुनि खे 2 सीटुनि में ॾेई उहो लेख उते ख़तमु करे छॾ। भारद्वाज उहे पना उतां खयां। हाणे खेसि असांखे खीकारण जो वक़्तु मिलियो हो, सो हिन खां खीकारकी ओट मोट थी। खिन में ई हू दरवाज़े ॾांहुं वधियो। हिन दरवाज़ो खोलियो त मां उन मां पहिरियां ई डॉक्टर शुक्ला अंदरि गिड़ियो ऐं पोइ हू ॿाहिरि निकितो। डॉक्टर शुक्ला शर्मा खे संदसि चाॿियुनि जो गुच्छो वापसि कंदे चयो, हाणे हिते विहण जो वक़्तु कोन्हे, असांखे हलणु खपे। ऐं पोइ प्रतिमा ॾांहुं मुंहुं करे पुछियाईं, पोइ मिस प्रतिमा हलूं? प्रतिमा हिकु बार शर्मा ॾांहुं ॾिठो ऐं संदसि चहिरे में इजाज़त जो भाव ॾिसी डॉक्टर शुक्ला खे वराणियो, हाओ, मां तयारु आहियां, बेशक हलो। उहो कुर्सीअ तां उथी ऐं साणसि गॾु हली वेई। खिन पल में कमरे में सन्नाटो रहियो। मुंहिंजनि निगाहुनि में किथे को सवाल टंगियल ॾिसी शर्मा माठ जी मुहर तोड़ींदे चयो, राजेश, शुक्ला पंहिंजे ऑफिस जे कम तां हिते आयो आहे, ख़ासि कम सां। अॼु सुबुह जो हिकु मेड़ में संदसि प्रांत जे मुख्यमंत्री सोके जे सतायल किसान खे सरकारी इमदाद ॾिनी। नओं मुख्यमंत्री आहे, चाहे थो त मर्कज़ी सरकार ते संदसि सुठो असरु पवे ऐं अॼु राति जो नेशनल हुकअप ते समाचार बुलेटिन में उन मेड़ जो बातस्वीर समाचार अक्स ॾिनो वञे। मूं कंध धूणे हाउ कई ऐं खिन में मुंहिंजे चहिरे ते उहा ई बदरंग मुस्कुराहट फैलिजी वेई। हिते ॾे वठ जी कहाणी
ख़तम थी थिए।